लर्न सिंधी अचो त सिखूं सिंधी। अॻे सबक़ में असां तव्हांखे सेखारियो हो अलफ अंब, बे बल्ला, बे बकड़ी, बे पन, भे भोलड़ो, ते तारो, थे थेलो, ते टोपलो, ठे ठूठ, से सवाब, जे जहाज, ये गिभ, झे झिरकी, ञे सुन्य, चे चरखो, छे छत्ती, हाय हजाम, हाय खजर, दाल दुहिल। अचो त हाणे अॻिते सिखूं। दाल दुहिल। द सां दर ऐं द सां दरी। एज़ डी इन दिल्ली। जीअं उचार कबो आहे दिल्ली में तीअं ई। ध के थियनि था ॿ नुक्ता मथां। ध धोबी। ध सां धनवान ऐं ध सां धरती। हिन खां पोइ असां ॾिसंदासीं ॾेॾर, जंहिंखे टे नुक्ता थींदा आहिनि मथां, ॿ मथां हिकु हेठि, सो थियो ॾेॾर। ॾ सां ॾखण ऐं ॾ सां ॾह। ॾह माना नंबर 10, जेके तव्हां सिखी आया आहियो। ड सां डेल, हिकु नुक्तो यानी हिकु डॉट हेठां। ड सां डपु ऐं ड सां ॾखण। ॾखण माना कारपेंटर। एज़ डी इन डे, इन वांगुरु थींदो आहे इन जो उचार। ढ सां ढगो। ढगो ऐं ढक। ढ सां ढल। हिकु नुक्तो जंहिंजे मथां, उनखे चइबो ज़ाल ज़रो। जीअं तव्हां पहिरीं ॾिठो, हिकु नुक्तो हेठां ही मथां। ज़ सां ज़हीन। ज़ सां ज़ात। प्रोनाउंस कबो, उचार थींदो एज़ ज़ेड इन ज़ू। र सां रिछ। वॾनि वॾनि वारनि वारो रिछ। र सां रत ऐं र सां रस। प्रोनाउंसिएशन यानी उचार थींदो एस आर इन रेट। इन खां पोइ वॾी ड़, उनजो उचार र खां थोरो डिफरेंट थींदो आहे। ड़ सां माड़ी, र सां कड़ो ऐं र सां रड़। ज़ सां ज़ंजीर। ज़ सां ज़मीन यानी लैंड ऐं ज़ सां ज़हर। इन जो उचार थींदो आहे एज़ ज़ेड इन ज़ू। ही असांजो भाङो हिते ई थियो पूरो। असीं वधीक सिखंदासीं पंहिंजे पार्ट 4 में। डाउनलोड कयो लर्न सिंधी ऐप पंहिंजे मोबाइल ते ऐं सिखो सिंधी हलंदे हलंदे, रांदि कंदे कंदे।